नाज़रीन ही आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जॾहिं कल्ह वारो वाक़ियो पेश आयो आहे, उन खां अॻु में असां चेकिंग करे अंदरि जेको असांखे छॾियो वियो। हुननि खे पीपी टोले खे सोचणु खपे त सैयद तारीख़ जो सचु आहे। सन में साईं जीएम सैयद जी सालगिरह में थींदड़ पुलिस जी फायरिंग ऐं शीलिंग ख़िलाफ़ शिकारपुर में जिस्क में एसयूपी अॻुवाणनि पारां लखीदर खां प्रेस क्लब ताईं रैली ऐं अॻुवाणनि जो मुतालबो कयो त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। तालके ठुल जोरावासी तुरबत में कमाइण लाइ वियल बाबू बंगलाणी मकरानी बलोचन हथां बेदर्ती सां क़तल। वाक़े जो कारण हिन वक़्त ताईं मालूम न थी सघियो। ज़रियनि मूजिब मक़तूल जो तालुक़ ठुल लॻ साजन लाड़ू सां ॿुधायो पियो वञे। गौसपुर में बदमनियूं ऐं चोरियूं चोट चढ़ी वियूं। गौसपुर मस्जिद मोहल्ले जे हिंदू वापारी सुनील कुमार सोनार जे घर मां रोक रक़म ऐं सोना ज़ेवर चोर चोरी करे फ़िरार। साॻे ई ॾींहुं गौसपुर वेझो जमाल थाणे जे हद में निज़ाम टांवरी जे घर मां 3 म्यूं चोरी। संदसि टांवरी बिरादरी ऐं शहरनि पारां चोरी ऐं फुरनि ख़िलाफ़ शिकारपुर कंदकोट इंडस हाईवे ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खानपुर वेझो हथियार बंदनि जी फायरिंग में माज़ूर औरत बेदर्दी सां क़तल। रिपोर्ट मूजिब खानपुर थाणे जे हथ ॻोठ मंगी लॻ न्यूलाली में माज़ूर औरत यास्मीन धी ग़ुलाम रसूल भट्टी खे गोलियूं हणी क़तल करे फ़िरार थी विया ऐं क़तल जे कुझु देर बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खानपुर अस्पताल खणाए आयो ऐं खेसि हिन वक़्त ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो। उस्ता मोहम्मद बलूचिस्तान जे दीवान फैमिली सां रोड हादसो पेश आयो। मक़ामी ज़रियनि मूजिब ज़ख़्मियुनि खे लाड़काणे सिविल अस्पताल ॾांहुं मक़ामी माण्हुनि पंहिंजे मदद तहत रवानो करे छॾियो।